2018 में चयो वियो त फलाणो लीडर फ़रिश्तो, बाक़ी सभु ख़राब। 2023 में भी कंहिं ॿिए खे फ़रिश्तो बणाए पेश कयो पियो वञे। मियां साहब इंतज़ामिया जी मदद बदिरां पंहिंजे नज़रिए ते इलेक्शन विढ़े। मियां साहब वोट खे इज़त ॾिए, बेइज़ती न करे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जी कोयटा में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त 18 महीने जे हुकूमत दौरान इस्लामाबाद खे वेझो खां ॾिसी आयो आहियां। इस्लामाबाद में वेठल माण्हुनि खे अवाम जे मसइलनि में का बि दिलचस्पी नाहे। दुश्मनीअ वारी सियासत पाकिस्तान तोड़े अवाम लाइ सुठी न आहे। पाकिस्तान में नई सियासत आणण जो वक़्तु अची वियो आहे। 18हीं तरमीम जो फ़ाइदो मुल्क जे अवाम खे थियो आहे। 18हीं तरमीम ख़त्म करण जो मतिलबु सिंध, बलूचिस्तान ऐं पंजाब जे वसीलनि ते धाड़ो हणणु आहे। 18हीं तरमीम अणपूरी आहे। नवाज़ लीग 18हीं तरमीम खे मुकमिल कंदी। 18हीं तरमीम ज़रिए अख़्तियार ऐं वसीला सूबनि खे मिलिया। हाणे अख़्तियारनि ऐं वसीलनि खे वधीक हेठि खणी वेंदासीं। मुस्लिम लीग नून जे अॻवान एहसन इक़बाल जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल चवे थो, नून लीग जो प्रोग्राम 18हीं तरमीम खे मंतक़ी अंजाम ताईं पहुचाइण जो आहे। 18हीं तरमीम जी असल रूह ते अमल दरामद करायो वेंदो। बैरिस्टर गौहर अली खान बिना मुक़ाबले तहरीक इंसाफ़ जो चेयरमैन चूंडिजी वियो। उमर अयूब मरकज़ी जनरल सेक्रेटरी चूंडिजी विया। अली अमीन गंडापुर कैपी, यास्मीन राशिद पंजाब जी सदर चूंडिजी वई। हलीम आदिल शेख सिंध ऐं मुनीर अहमद बिना मुक़ाबले बलूचिस्तान जो सदर चूंडिजी वियो। पीटीआई कंहिंसां छेड़ो न कंदी। पीटीआई जो अॻूणो चेयरमैन हिकु जिद्दोजहद जे करे जेल में आहे। मुंहिंजो पैनल अॻूणे चेयरमैन जो चूंडियल पैनल हो। असांजी अध खां वधीक क़यादत जेल में आहे। पीटीआई जे बिना मुक़ाबले चूंडियल चेयरमैन बैरिस्टर गौहर जूं पिशावर में मीडिया सां ॻाल्हियूं। पाकिस्तान में जमहूरियत खे हथी वठण लाइ गैर सरकारी NGO पाकिस्तान इंस्टीट्यूट ऑफ लेजिस्लेटिव डेवलपमेंट एंड ट्रांसपेरेंसी जे सरबराह अहमद बिलाल महबूब पीटीआई जे इंट्रा पार्टी इलेक्शन खे तकरारी करार ॾेई छॾियो। संदसि चवण आहे त पाकिस्तान में सियासी जमायतूं साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडनि जी ॻाल्हि कनि थियूं, पर सियासी जमायतुनि जी इंट्रा पार्टी इलेक्शन में शफ़ाफ़ियत नज़र नथी अचे। तहरीक इंसाफ़ जे बानी मेंबर अकबर एस बाबर पीटीआई जे इंट्रा पार्टी इलेक्शन खे सिलेक्शन करार ॾेई छॾियो। चवे थो, इंट्रा पार्टी इलेक्शन जे नाले ते फ्रॉड थियो, मुकमिल तौर ते रद्द करियूं था। बंदि कमरनि में कुझु माण्हू वेही फ़ैसिलो कनि था त पार्टी जी अॻवानी केरु कंदो। अॼु जमहूरियत जे नाले ते हिकु नाटक कयो वियो। इंट्रा पार्टी इलेक्शन जो इलेक्शन कमीशन नोटिस वठे। पीटीआई जे इंट्रा पार्टी इलेक्शन में धांधली न पर धांधलो थियो आहे। इहा जमायत कहिड़ो मुंहुं खणी मुल्क में साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडनि जो मुतालबो करे थी। अॼु तहरीक इंसाफ़ जे इंट्रा पार्टी इलेक्शन में तमाशो कयो वियो। नवाज़ लीग जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवण आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर खे पीटीआई जे इंट्रा पार्टी इलेक्शन जो नोटिस वठणु घुरिजे। पीपी अॻवान फैसल करीम कुंडी चयो आहे त पीटीआई जे इंट्रा पार्टी इलेक्शन बाबति इलेक्शन कमीशन खे नोटिस वठणु घुरिजे। कॾहिं फरार थियल शख़्स बि इलेक्शन विढ़ी खटे सघे थो। अॻूणे चेयरमैन खे पंहिंजनि माण्हुनि मां को बि न मिलियो। बैरिस्टर गौहर खान पीपल्स पार्टी जी टिकट ते इलेक्शन विढ़ियो हो। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा खे पंहिंजे आइनी ज़िम्मेवारियुनि जो इदराक आहे। चीफ जस्टिस ते दबाव नथो विझी सघिजे, न ई हू जानिबदारी कंदो। अलाह जे फज़ल सां चीफ जस्टिस पंहिंजनि फ़र्ज़नि जी अदायगी ऐं मनसब जे हल्फ़ जी पासदारी कंदो रहंदो। ताज़ो ई सुप्रीम कोर्ट में इन पार्टी जे वकीलनि अहम केस जी पैरवी कई आहे। हैरान कंदड़ आहे त बंदि लिफ़ाफ़े जी सूरत में दस्तावेज़ अॻुवाट ई मीडिया खे जारी थी चुका हुआ। चीफ जस्टिस क़ाज़ी फ़ाइज़ ईसा जे सेक्रेटरी पीटीआई तरफ़ां लिखियल ख़त जे जवाब में प्रेस रिलीज़ जी सूरत में तफ़सीली जवाब जारी करे छॾियो। सॼी दुनिया में मौसमियाती तब्दीली हिकु वॾो चैलेंज आहे। मौसमियाती तब्दीलियुनि खे मोड़ ॾियण जे लाइ तरक़ी पज़ीर मुल्कनि जूं ज़रूरतूं $100 अरब खां वधीक जूं आहिनि। मौसमियाती तब्दीली सबबि मुतासिर तरक़ी पज़ीर मुल्क मुख़्तलिफ़ मसइलनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। मौसमियाती तब्दीली जे करे पाणी जी फ़राहमी ज़राअत ऐं इंसानी सिहत मुतासिर थी रही आहे। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक़ काकड़ जो दुबई में COP28 जे मौक़े ते ग्लोब स्टॉक टेक गोल मैच कॉन्फ्रेंस खे ख़िताब। चवे थो 2030 ताईं ज़रूरतूं पूरियूं करण जे लाइ घटि में घटि $6 ट्रिलियन तरक़ी पज़ीर मुल्कनि खे ॾियणा पवंदा।
आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो खैरपुर ट्रामेवाला जो दौरो, कोर कमांडर बहावलपुर आर्मी चीफ जियाजियां कई। ISPR मूजिब आर्मी चीफ ट्रामेवाला में बहावलपुर कोर के फील्ड मशकुन जो मुशाहिदो भी कयो। मशकुन जो मकसद ऑपरेशनल माहौल में मुस्तक़बिल के चैलेंजिस के मोह ॾियण जे लाइ महारत वधाइण आहे। आर्मी चीफ जो चवणु आहे त क़ौम जी हिमायत सां मुल्क दुश्मननि जे कंहिं बि नापाक इरादे के कामयाब थियण न ॾींदासीं। पाक फ़ौज मुल्क जी सलामती ऐं ख़ुदि मुख़्तियारी जे दिफ़ा लाइ पूरी तरह सां तैयार आहे। आवाज़ TV तरफ़ां 3 डिसंबर ते सिंध जी सक़ाफ़ती ईद सिंध जी तहज़ीब जो आईंदो इतिहाद इल्म ऐं टेक्नोलॉजी जे सिरे हेठि मल्हाइण लाइ सॼी सिंध में तक़रीबूं। कराची खां कश्मीर ताईं सक़ाफ़ती रंग निखरी पिया। नंढनि वॾनि शहरनि में तक़रीबूं, रैलियूं, सुघड़ ऐं मच कचहरियुनि जो सिलसिलो जारी। स्कूलनि में बि शानदार प्रोग्राम मुनक़िद। टैबलोज़ पे सिंधी गीतनि ते झुमरियो। शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सिंध अमड़ सां वफ़ा जो वचन वरजायो। सिंधी सक़ाफ़त जे ॾियार जी मुख्य तक़रीब सुभाणे कराची प्रेस क्लब आॾो थींदी। प्रेस क्लब आॾो ॾिया ॿारे सिंध जी सक़ाफ़त खे भेटा पेश। सहाफ़ियुनि ऐं सिविल सोसाइटी जी शिरकत। प्रेस क्लब आॾो थियल मुख्य सक़ाफ़ती तक़रीब में हज़ारे माण्हू शिरकत कंदा। नाले वारनि फ़नकारनि पारां सुरनि जी वर्खा कई वेंदी। सिंध जे गादी वारो शहर कराचीअ में सुहानी सक़ाफ़त जा रंग निखरी पिया। टिकटॉकर्स जी अक्सा किंझर ऐं तारा जी अॻवानी में सीवियो खां दो दरिया ताईं रैली। टिकटॉकर समेत शहरनि जी सिंधी टोपियूं अजरक पहिरें रैलीअ में शिरकत। हर साल पंहिंजी शानदार सक़ाफ़त खे उजागर करण जे लाइ रैली कढी वेंदी आहे। सक़ाफ़ती ॾियारो ईद जो ॾिहाड़ो आहे। इन भेरे बि सक़ाफ़त जे ॾींहुं भरपूर तरीक़े सां मल्हाइण लाइ अॻुवाट तयारियूं करे वरितियूं आहिनि। मशहूर टिकटॉकर्स अक्सा किंझर ऐं तारा जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल। नए निगरान वज़ीर अहमद शाह खे इतलात समेत 3 खातनि जो कलमदान ॾिनो वियो। नोटिफिकेशन जारी। अहमद शाह खे अक़लियती मामलनि ऐं समाजी तहफ़ुज़ वारो खातो बि ॾिनो वियो। गवर्नर सिंध कामरान टिसोरी अहमद शाह खे निगरान वज़ीर तौरु हलफ़ खणायो। निगरान सिंध सरकार कुवैत जे हुकूमत सां गॾु नवीसर टू वीझार वाटर सप्लाई प्रोजेक्ट ते मुआहिदो करे छॾियो। कराचीअ में तक़रीब। सूबाई वज़ीर उमर सूमरे चयो आहे त प्रोजेक्ट जी लाॻत 51 अरब 6 करोड़ रुपया आहे। प्रोजेक्ट सां थरकोल ब्लॉक 1 में पाणी जी पहुच मुमकिन थी सघंदी। मनसूबे तहत थरकोल ब्लॉक सां 1650 मेगावाट बिजली हासिल थींदी। मनसूबे जो मुआहिदो सिंध हुकूमत ऐं कुवैत जी कंपनी विच में थी वियो आहे। सिंध में सीड़पकारी करण ते कुवैती हुकूमत जा थोराइता आहियूं। 32 ॾींहं अॻु अगवा थी वियल घोटकी जे ॻोठ अलहद तो वासी नौजवान अजब अली लगारी खे पुलिस बाज़ियाब न कराए सघी। धाड़ेलनि जो फ़ोन ज़रिए वारसनि सां राब्तो। 50 लाख रुपया भुंग तलब। वारसनि मूजिबि नौजवान जी फ़ोन जी लोकेशन गौसपुर जे कच्चे में मिली आहे। खंबर जे अबड़ा रोड तां अणॼातल जवाबदार नींगर खे अगवा करे विया। नींगर सिराज बोज़दार जी अमड़ हुस्ना जो प्रेस क्लब अॻियां एहतजाज। नींगर खे बाज़ियाब कराइण जी अपील।